सरदार मोहम्मद नवाज़ खान भुट्टो साहब गॾु मौजूदु आहे, अचो न हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। सर, तव्हां तमामु घणा क्रिकेट लवर मूंखे लॻंदा आहियो, छाकाणि त सरहद जे आसपास में घोटकी में जिते बि टूर्नामेंट थींदो आहे त अव्हां जा ऑर्गेनाइज़र बि हूंदा हो, अव्हां जी टीम बि हूंदी आहे, अव्हां शिरकत बि कंदा हो। इहो कीअं जोश जुनून अव्हां में पैदा थियो? बिल्कुलु साईं, बसि हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे ऐं असां निकिरंदा आहियूं त पंहिंजी पूरी कम्यूनिटी आहे, पंहिंजा दोस्त यार आहिनि, असांखे ॾिसी उहे बि वरी अट्रैक्ट थींदा आहिनि, ईंदा आहिनि, बसि उन्हनि जी सपोर्ट में उन्हनि जी मोहबत में ईंदा आहियूं ग्राउंड ते। हमेशह सरहद वासियुनि जो इहो मुतालबो रहियो आहे, मीर रमज़ा ख़ान खां या जिते बि दोस्त मिलंदा आहिनि त असां उन्हनि खां इहो बि मुतालबो कंदा आहियूं त असांजी ॻाल्हि अॻिते पुॼायो। सरहद में जेको ख़ासि तौर ते क्रिकेट ग्राउंड आहे, उन जी जेकी फैसिलिटीज़ आहिनि उहे न आहिनि, उन बाबति तव्हां छा चवंदा? बिल्कुलु साईं, ग्राउंड जी बिल्कुलु ज़रूरत आहे ऐं मीर रमज़ा ख़ान खे बि चङी तरह ख़बर आहे, मोहम्मद बख्श खान ते अॻ में बि ॻाल्हि पहुतल आहे, उन्हनि हमेशह हर ॻाल्हि में ताउन कयो आहे ऐं वरी बि हिन दफ़े इंशाअल्लाह अर्ज़ु रखंदासीं साईं जन खे जेतिरो पॉज़िटिव थी सघियो इंशाअल्लाह रिस्पॉन्स। छा था सम्झो जेकी स्पोर्ट्स एक्टिविटी आहे, केतिरो इंसान खे ख़ासि तौर ते नौजवाननि खे बुरी आदतुनि खां ऐं फिज़िकल मेंटल हेल्थ मेंटेन करण में केतिरी मदद मिले थी? बिल्कुलु साईं, बिल्कुलु ज़रूरत आहे। हाणे बि तव्हां सिर्फ़ु क्राउड ई ॾिसो, केतिरो क्राउड हिक ॿिए खे ॾिसी या अट्रैक्ट थी करे या क्रिकेट जे करे केतिरा माण्हू कंहिं बुरी एक्टिविटी खे छॾे करे हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी खे सिर्फ़ु ॾिसण ऐं इंजॉय करणु अचनि था। आख़िर में अव्हां छा डिस्ट्रिक्ट घोटकी जा जेके नौजवान आहिनि, ख़ासि तौर ते जेके क्रिकेट जा शौक़ीन आहिनि, उन्हनि जे लाइ छा मैसेज ॾियणु चाहींदा आहियो? मैसेज सर इहो ई आहे त हिकिड़ी हेल्दी एक्टिविटी आहे ऐं ग्राउंड खे टाइम ॾियनि, बहितर आहे जो कंहिं बुरी संगत में बुरी जॻह ते वञनि, उन खां भलो आहे ग्राउंड ते अचनि। असां त सदाईं पॉज़िटिव मैसेज ॾिनो आहे ऐं अॼु बि उहो ई ॻाल्हि कंदासीं। ठीकु आहे सर, थैंक यू।